नाज़रीन मदे जी मां इंतहाई दुख भरी ख़बर अवां शेयर कंदा हलूं त मदे जी वेझो ॻोठु जिंदो देरो जो 10 साला मासूम निंगर अबू बकर भुट्टो वारा कैनाल में बुॾी वियो आहे। वारसनि ऐं ॻोठाणनि तरफ़ां जंहिंजी ॻोल्हा कई पई वञे। नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मदे जी वेझो ॻोठु जिंदो देरो जे रहवासी मरहूम रहमतुल्ला उर्फ़ रहमत भुट्टो जेको गाॾे वारो तां मशहूरु हुयो, उनजो जेको निंगर आहे 10 साला मासूम निंगर अबू बकर भुट्टो नालो आहे उनजो। उहो 12 के ते जेको उन्हनि जे ॻोठ जे लॻोलॻि 12 बिराज आहे उते वेंदड़ सांगे वियो हुयो त वेंदे उहो ॿारु जेको आहे ॿुॾी वियो आहे। जंहिं सबबु ख़बर मिलंदे ई घर में वारसनि में कोराम अची वियो आहे। इन सिलसिले में ॻोठाणनि वारसनि पारां 12 कैनाल ते वॾे तइदाद में माण्हू जमा थी करे इन मासूम निंगर जी ॻोल्हा कई पई वञे। जॾहिं त इंतिज़ामिया नाले का बि शइ नज़र कोन थी अचे त इंतिज़ामिया खे वारसनि पारां अपील कई वई आहे त इन हवाले तां वारसनि जी मदद कई वञे, दरवाज़ा बंदि कराए ऐं मासूम निंगर जी ॻोल्हा करे उनजो लाश जेको आहे उहो वारे मां कढाइण में वारसनि जी मदद कई वञे, छा त वारसनि जी बेचैनी जीअं ख़तमु थी सघे।